بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم في العالمين إنك حميد مجيد. إن شاء الله هي تكمل سيرة النبوية जो जेको छहों नंबर मां सम्झा थो थींदो त अॻ में जिथे बीठासीं उन खां पोइ नसब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदा था हलो त काफ़ी शयूं असीं मुख़्तसर कंदा था वञूं, छो जो तफ़सील जेकी आहे तमामु वॾी थी वेंदी ऐं तफ़सील ऐं जेके मुख़्तसर शयूं कयूं था न त उहे यानी एतिरियूं ज़रूरी शयूं न आहिनि। बसि किताबनि में त आहिनि, सीरतुनि में नबी में सभिनि में आहिनि, हदीसुनि में। मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां थो, जीअं असीं तव्हांखे चयो हो त जेॾीमहिल अब्दुल मुत्तलिब ऐं मके वारा जेके सरदार ॿिया बि हुआ उड़ी पिया हुआ त ज़मज़म असां सभई शरीक हूं ज़मज़म में, त असीं तव्हांखे सीरत में ॿुधायो त यानी हीअ विया हिकिड़ी काहिना ॾे ख़ैबर ॾे। हाणे इहा सिधो सो असीं ईअं ॿुधायो ख़ैबर, पर असली इहे किसो जेको सॼो आहे न तफ़सील सां जेको असीं कोन ॿुधायो उहो ईअं हो त इहा काहिना हूंदी। काहिना यानी नजूमी, जीअं पाकिस्तान में चवंदा आहिनि, उन टाइम में इन्हनि जो रवाजु हूंदो हो त इहा रहंदी बनी साद में, ताइफ़ खां परियां तक़रीबन 200 किलोमीटर। त उते ई सभई गॾिजी विया ओॾे बनी साद में, त उन्हनि खे चवनि त हीअ वई आहे यथरिब ॾे। यथरिब आहे मदीने में, यानी शर्क़ ओभर पासे खां वरी शमाली इलाइक़े वरी छिकियुनि पंध खे मदीने ॾे, वरी मदीने उते विया त उन्हनि चयो अथई त मदीने मां वई आहे ख़ैबर ॾे। उते के फ़ैसिला जा कंहिंखे ईअं करण वई त पोइ हीअ ओॾे छिकियो पंधु ख़ैबर ॾे। असीं इहो सॼो किसो न ॿुधायो, सिर्फ़ु असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था त छो जो असांजे दोस्तनि खे इन शइ में को फ़ाइदो कोन्हे घणो। त मक़सदु आहे त असीं हींअर मुख़्तसर अहिड़ियूं शयूं असीं कोन था ॿुधायूं, त असीं हींअर ॿुधायूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब। हाणे छो जो विलादत नबी करीम जे वेझे थी आहे, त हाणे उन में नसब असीं कीअं ॿुधाईंदासीं त घणनि नसब में जेके किथे किथे पका हदीसूं सही आहिनि, पोइ अॻिते किथे वरी उन में जंहिंमें हदीसूं ज़ईफ़ थी अचनि। पकूं जेको हदीसूं आहिनि ऐं नसब जेको बिल्कुलु सभिनि खे यादि आहे, उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुहम्मद इब्न अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब। अब्दुल मुत्तलिब जेको असीं हिन जो घणो किसो ॿुधायो, अब्दुल मुत्तलिब जो असुलु नालो हो शैबा, पर इहो लक़ब थी वियो इन ते, छो जो अब्दुल मुत्तलिब हिनखे यानी मशहूरु नालो इन जे लक़ब थी वियो। ऐं उन खां पोइ मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब, यानी अब्दुल मुत्तलिब चई सघो था, शैबा बि चई सघो था। इब्न हाशिम, हाशिम जेको उन जो बि लक़ब हुयो, असुलु नालो हो सा अमर, पर हाशिम चवंदासीं। बिन अब्द मनाफ़, अब्द मनाफ़ जेको उन जो बि असुलु नालो मुग़ीरा इब्न क़ुस्सा, इब्न क़ुस्सा इब्न क़ुसई, क़ुसई बि असली उन जो नालो जेको न ज़ैद हो। इब्न कुलाब इब्न मुर्रा इब्न काब इब्न लुअई इब्न ग़ालिब बिन फ़िहर, ऐं फ़िहर जेको आहे इहो नबी करीम जो जेको ॾाॾे में पर ॾाढो इन जो इन हितां शुरू थियो क़ुरैश। पोइ इन मां वरी धार धार थी 7 क़बीला थी विया आहिस्ते आहिस्ते। पहिरियां इहो ई हूंदो जो क़ुरैश जेको मके में क़बीलो मशहूरु थियो क़ुरैश, वरी क़ुरैश मां पोइ धार धार थी विया। उन खां पोइ इब्न मालिक इब्न नदर, मालिक इब्न नदर, नदर जो नालो क़ैस, पर हिते हुननि जो लक़ब इअं मशहूरु थियो इन ॻाल्हि में। उन खां पोइ इब्न किनान इब्न ख़ुज़ैमा इब्न मदरका, मदरका जो बि नालो हो आमिर, पर नालो माण्हू उन जो आमिर कोन चवंदा हुआ, आमिर कोन चवंदा हुआ हिनखे, मदरका चवंदा हुआ। बिन इलियास बिन मुदर इब्न निज़ार बिन मअद इब्न अदनान, एसि ताईं इहे जेके नाला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पका आहिनि। इन अॻिते जेके उन्हनि रिवायतूं जेके आहिनि मुनक़तिअ आहिनि, के मुस्नद ज़ईफ़ आहिनि। उन खां पोइ अदनान खां पोइ अचे थो उहो इब्न अदा इब्न हमेस इब्न सलमान सलामान इब्न अवस इब्न बूज़ इब्न क़मवाल इब्न अबी अवाम इब्न नाशिद इब्न हुज़ाम इब्न, ईअं हली हली नाला वञी वञनि, बेहनि था वञी इस्माईल इब्न इब्राहिम अलैहिस्सलाम। इन खां पोइ वरी अॻिते नसब जेको हले थो नाऊर, वरी पोइ वञी पहुचे थो नूह अलैहिस्सलाम, ऐं पोइ इदरीस खां पोइ क़ैनान इब्न अनूशा इब्न शिन आदम अलैहिस्सलाम। यानी इहो नबी करीम जो नसब जेको आहे न सॼो लिखियलु आहे किताबनि में तफ़सील सां। ऐं हर कंहिं जो अजीब ॻाल्हि इहा आहे त हीउ केॾो नसब आहे, अॻ में कुफ़र में बि हा, शिरक में बि अची विया,
पर हिन जा पर ॾाढा जेके आहे न शरीफ़ ख़ानदान, यानी किथे बि चोरी में मुलवस न थिया, ज़िना में मुलवस न थिया। इहा शइ सभई तस्लीम कंदा त ॿिया बि माण्हू हूंदा, पर उहे इन घणे ॻाल्हियुनि में मुलवस थी वेंदा। पर हीअ जेके नबी जा ख़ानदान अजीब अलाह सां हिननि जी हिफ़ाज़त कई, दिलेर हूंदा, फ़सीह हूंदा, पाण कमाए खाईंदा, ग़ुरबत हुई, पर न कूड़ न चोरी न फुर, इन शइ खां ई परे रहंदा। ऐं इन खां के दिलाल जेके असांखे कुझु रहिजी विया आहिनि त नबी करीम जे ॼमण खां अॻु में सुभान अल्लाह मदीने में यहूदी रहंदा। त जॾहिं नबी करीम जो जंहिं ॾींहुं हिन दुनिया में आयो त दुनिया जी ऊंद उन राति रोशनी थी वई ऐं हिकिड़ो नओं तारो ज़ाहिर थियो। इहो सही हदीसुनि मां अचे थो त हसन बिन साबित मदीने में रहंदो हो ऐं नबी करीम खां 7 साल वॾो। उहो चए थो पाण रिवायतुनि में त सहीहनि में त मां मदीने में रहंदो हुउसि, मदीने में यहूदी घणा हूंदा। त उन्हनि हिकिड़ो दफ़ो राति जो उथी ऐं हुननि वठी यानी वाक कई या छा चवंदा हुआ त ऐलान कयो न त अॼु हिकिड़ो नओं तारो ज़ाहिर थियो आहे आसमान में। ऐं असांजे तौरात में ऐं इंजील में जेके किताबनि में अॻियनि में लिखियलु हूंदो त नओं तारो जेको ज़ाहिर थींदो, जॾहिं इहो ज़ाहिर थींदो आसमान में त इहो आख़िरी ज़माने जो नबी ॼमंदो। त माने यहूदी मोहम्मद कोन चवंदा हिनखे, पर उहो तारो ज़ाहिर थियो मदीने में। मदीने वारनि ॾिठो, मके वारनि बि ॾिठो, ऐं जेके अॻे ज़माने में तारनि जो घणो यानी नजूमी हा ॾिसंदा हुआ, सभिनी खे इहा शइ ज़ाहिर थी त नओं तारो ज़ाहिर थियो। ठीकु आहे, इन्हनि हसन बिन साबित इहा रिवायत सही कई त नओं तारो हिकिड़ो ज़ाहिर थियो आसमान में। ऐं यहूदीन सभिनी ऐलान कयो त अॼु आख़िरी ज़माने नबी ॼाओ आहे, पर किथे आहे इहा ख़बर कान्हे। ठीकु आहे, इहा बि हसन बिन साबित। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में अचण सां असांखे सभिनि खे शरफ़ मिलियो त हीअ इंसाननि खे इंसान करण जे लाइ आयो। ऐं इहे मौजज़ा नबी करीम जे ॼमण सां लिखनि था। इहे रिवायतूं के सही आहिनि के ज़ईफ़ आहिनि, छो जो के दोस्त मथां ॾिसनि किताबनि में या पुछनि त एतिराज़ु न कनि। इन्हनि में रिवायतुनि में के ज़ईफ़ आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाओ हो तोहरियल हो। नबी करीम हिन दुनिया में आयो त नबी करीम तोहरियल हो। ॿार ॼमंदा आहिनि, माउ जे पेट मां निकिरंदा आहिनि त किरंदा आहिनि वञी मथे ते या पेर सां छिके कढींदा दाई। पर असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल हीअ दायूं जेके 2 हुयूं उन टाइम में, त उहे चवनि थियूं त हीअ जे पेट मां पंहिंजे माउ जे पेट मां निकितो त हिन जो जेको दुन जेको हूंदो आहे इहो नाड़ो या छा चवंदा आहिनि, उहे कटींदियूं आहिनि दायूं, पर हिन जो कटियल ई निकितो हो साईं असांजो नबी करीम। ऐं अजीब ॿार निकिरंदा आहिनि, के पेरनि सां उबता निकिरंदा आहिनि, के मथे सां, त पोइ उनखे मथे ज़मीन लॻंदो आहे। पर हीअ असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दायूं चवनि थियूं त निकितो हो अॻियां हथ हुअसि, अॻियां हथ हुअसि, हथ अचे ज़मीन में रखियईं, इहे दायूं थी चवनि। ऐं उनजी नज़र सॼी असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आसमान ॾे, त हू दायूं ॾिसनि पियूं त अजीब ॿार आहे, हीअ कीअं जो जीअं ज़मीन में लथो आहे त ॿारनि जूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि, पर हीअ अखियूं खोले नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुॻो नज़र आसमान ॾे हूंदी हुअसि। ऐं माणस चए थी त इहा हदीस में बि थोरो ज़ईफ़ आहे त मूं मां जेॾीमहिल ॿारु निकितो त एॾी मूंखे रोशनी ॾिसण में आई, एॾी मूंखे रोशनी जो मां बि चवां सॼी दुनिया रोशन थी वई। ऐं थोरो पोइ हिते बि असां हटूं त माणस आमिना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चए थी त मां जेॾीमहिल पेट में हुअसि त मां ॾिसां पई त मां पंहिंजे ॿार खे मथे ते हथु रखे ऐं उन ते पढ़ां पई दुआऊं, उईदुका बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़। मां इहे दुआऊं जेके हिफ़्ज़ियूं हूंदियूं आहिनि नज़र खां, जिन्नात खां, शैताननि खां। ॾिस हिननि जी दिलि में बि तौहीद हुई उन टाइम में, त हीअ माणस पई चए त मां ॾिसां पई सदाईं ख़्वाब में ईअं। ऐं हर महीनो जेको हूंदो हो, महीनो ॿारु 9 महीना हूंदो आहे पेट में, हर महीने ॾिसे पई त आसमान मां मलाइका लहनि पिया हिन जे घर जे भरिसां। ऐं हीअ डिॼे पई, चए पई अलाए छा आहे, अलाए छा मसइलो आहे। मक़सदु आहे इहे सभु शयूं लथियूं। हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया में आयो त तव्हांखे जीअं अॻु में ॿुधायोसीं, बिलाद फ़ारिस जेकी दुनिया में वॾियूं वॾियूं ताक़तूं हुयूं, अंग्रेज़ जंहिंखे रोम चवंदा आहिनि, ऐं फ़ारिस जेके ईरानी हींअर आहिनि, फुर्स इहे आहिनि, जा यमन में बादशाही हूंदी अरबनि जी, जा जिथे
हबशा में हूंदी नजाशी जी बादशाही। पर हाणे असांखे रुॻो इहो त जेके फुर्स आहे इन्हनि जी वॾी बादशाही हुई ऐं अरबनि जी जेके हिते ओसे पासे मुल्कनि ते इन्हनि जो कंट्रोल हूंदो त उन्हनि वटि उन ॾींहुं जेके उन्हनि जी बाहि वॾी जंहिंजी चवनि था त किताबनि में त हुननि जी 1000 साल बाहि या कान विसाई। बिलाद फ़ारिस बादशाह जेके हूंदा फ़ारिस जा ईरान जा इहे बाहि जी इबादत कंदा हुआ त उहे बाहि जेके 1000 साल कॾहिं न विसाई हुई। एतिरे साल हिननि जी हिन बाहि जी इबादत कंदा उहे उहा बाहि ॿरंदी पई। उन ॾींहुं जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाओ त हू कंहिं ग़फ़लत में अची वियो, उहा बाहि जेकी विसाइजी वई। ठीकु आहे। ऐं रोम में जेको हुननि जो जेको बादशाह हूंदो जीअं ताक़त वारो, हीअ फ़ारिस जी ॻाल्हि। बाक़ी बिलाद रोम में जेके उन्हनि जो सॼी ताक़त हूंदी शाम में, शाम मिस्र में हिते रहंदा। अरबनि जा मुल्क आहिनि पर हुननि जो कंट्रोल हो उते हिननि जी बादशाही। उते ज़िलज़िलो आयो, उते ज़िलज़िले में 14 हिननि जा जीअं सितारा जा जेके दरियुनि ते लॻाईंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, सितारा जा कपिड़ो, ईअं उहे 14 किरी पिया। पोइ बादशाह डिॼी वियो ऐं उहो पुछा कईं सुबुह सां पंहिंजे जेके मुआबरीन हूंदा आहिनि त हीअ छा मसइलो आहे, कॾहिं बि शइ अहिड़ी शइ थी कान्हे। त उन्हनि त इहो ॿुधायुसि त इहा असांजी बादशाही जेकी आहे लॻे थो त 14 बादशाहनि ते हूंदी, पोइ ख़तमु थी वेंदी। पर 14 ताईं कान थी 10 ताईं, पोइ हुननि जी बादशाही ख़तमु थी वई। इहे जेके इहे मौजिज़ा जेके असां खां विसरी पोइ हिते कोन ॿुधायासीं, पर नबी करीम जी विलादत में इहे थिया। इन खां पोइ असां इहे मौजिज़ा जेके थिया त माण्हू सम्झनि था त नबी करीम जो मौजिज़ा जेके थिया इहा वॾी अज़ीम शइ आहे। अज़ीम शइ असांजी नबी करीम सभु शइ में इहा आहे त हीअ जेकी शरीयत आंदी उन टाइम में ॾिसंदव त तव्हां सॼी जज़ीरा अरबिया में जानवरनि वांगुरु माण्हू हूंदा। को वणनि जी इबादत करे, को पथर जी, के कंहिं शइ जी रुॻो फुर लुट मार मायुनि खे खपाईंदा, माण्हुनि खे खपाईंदा। पर असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो त इंसाननि खे इंसान करे, निमाज़ हिकु, वुज़ू हिकु, क़िबलो हिकिड़ो, नबी हिकु, अलाह हिकु, सभिनि खे इहो शइ सेखारी। ऐं वधि में वधि जेकी अज़मत असांजी आई जेकी क़ुर में आई ऐं सभु किताब जेके आहिनि चवनि था त असांजे नबी जो अज़ीम में अज़ीम शइ आहे त हीअ शरीयत। जेको बि शरीयत ते हलंदो त उहो कामयाबु थींदो दुनिया में आख़िरत में अॻिते। ऐं जीअं न हींअर को मिसाल हिकिड़ो ॾियूं था त को डॉक्टर पढ़े थो, डॉक्टर चवंदुसि भाई हीअ किताब पढ़ त तूं डॉक्टर थींदे, न पढ़ंदो त पास कीअं थींदो। खणी बि कूड़ खणी पास थी वञो पर पोइ अॻिते पास यानी कमु न करे सघंदो, छाजे लाइ, छो जो न पढ़ियो। त असांजे लाइ हीअ शरीयत जेकी आहे, जेके के माण्हू चवंदा यार बाशरीयत माण्हू फलाणो आहे, ऐं ॿिया वरी छा आहिनि बग़ैर शरीयतनि, यानी नबी जे चवण ते न आहिनि ऐं नबी जे क़दम ते न आहिनि, नबी जे मोहबत हुननि जे दिलि में न आहे। ऐं इहो कामयाबु कीअं थींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में सही में चए थो कुल्लु उम्मती यदखुलून अल जन्नह इल्ला मन अबा। नबी करीम फरमाए थो त हर उम्मती मुंहिंजा जेके आहिनि सभु जन्नत में वेंदा, पर के न पाण चवंदासीं जन्नत असांखे खपे न। या सहाबिन चयो या रसूलल्लाह वमन अबा, केरु चवंदुसि मां जन्नत न वञा। चई मन अताअनी दख़ल अल जन्नह वमन असानी फ़क़द अबा। नबी करीम चए थो जेको मुंहिंजो चवणु कंदो त उहो जन्नती आहे, यानी शरीयत खे क़बूल कई, नबी जी सुन्नत खे क़बूल कई, नबी जी पैरवी करणु शुरू कई त उहो जन्नत उनखे खपे। ऐं जेको नथो करे नबी के जो चवंदुसि मां ॾाढी रख, चयो हा यार बसि ॾुखी थी लॻे, हा थोरो कपिड़ा मथे कर, हा यार माण्हू खिलू कंदा, यार निमाज़ पढ़, हा पढ़ंदासीं यार सीउ आहे या गर्मी आहे, यार कमकार में लॻा पिया आहियूं, जन्नत खपेसि पर अमल न कंदो, नबी करीम जी पैरवी न कंदो। त नबी करीम चए थो त मन अताअनी दख़ल अल जन्नह, जेको बि मुंहिंजो चवण ते हलंदो, पोइ जेतिरो करे सघे, असीं हर शइ चऊं था त न करे सघंदासीं, पर जेतिरो बि माण्हू दिलि में इहा हसरत हुजे त मूं हीउ बि कमु जेको न कयो आहे त नबी खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि क़यामत ॾींहुं, मां छा चवंदुसि या रसूल मुंहिंजी शफ़ाअत कर, या रसूल हू चवंदो मुंहिंजे चवण ते हले, मुंहिंजो चवणु कई, हींअर मूंखां शफ़ाअत थो घुरे। बहरहाल इहा आहे नबी करीम जी आज़म शइ दुनिया में जेकी नबी करीम आंदी, उहा वधि में वधि आज़मत नबी करीम जी जेकी इहे मौजिज़ा यहूदियुनि जे किताबनि में जा इहे इन्हनि खे सभिनि खे छॾियो। नबी जी आज़म शइ जेकी हुई उहा छा आहे, उहा ही शरीयत ऐं क़ुर। इन जे विच में अब्दुल मुत्तलिब नबी करीम जो ॼाजो, इहो बि विसरी वई ॻाल्हि त ताजिर हो,
शाम ॾे वञे पियो। काफ़ी ताजर गॾु थियसि, मके जा ताइफ़ जा शाम ॾे निकिता गॾु त मतां फुर थिए चोरी थिए। त रस्ते में हिकिड़ो राहिब कनीसा में रहंदो, यानी हिकिड़ो वॾो इबादत घर यहूदियुनि जो हूंदो, त उन वटि बीहंदा, उनजे भरिसां उनजे कनीसे जे भरिसां वण हूंदा ऐं खूह हूंदो, उते बीठा काफ़िलो सॼो ऐं उते पीअंदा पाणी, साई खणंदा, पोइ हलंदा। त हीउ कुरैश जो काफ़िलो हो ऐं ताइफ़ वारनि जो ओसे पासे जेके क़बीला हूंदा हुआ न मके जे ॿाहिरि, के 100 किलो हेॾां, को 30 किलो हेॾी, इहे सभु गॾु थी निकिरंदा हुआ। त मतां उन टाइम चोरी फुर घणी हुई, त सभु जे गॾु थिया उते। त अब्दुल मुत्तलिब बि हो, ॿिया बि हुआ। त उते पाणी पीतनो, अने राहिब जेको उते हूंदो, त उन हिननि सां अची मिलिया। उन पुछनि त तव्हां किथां जा हो? त हिननि चयो त असीं जज़ीरतुल अरब मां, विच आया आहियूं सहारा जे जबलनि मां। त हुन अजीब ॻाल्हि ॿुधायनि, चई त अॼु राति तव्हां हिते टिको ऐं मां तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधाईंदुसि। त उहो हिते राति टिकिया। सुबुह जॾहिं थियो, तयारी पिया कनि, त हुन सभिनि चयुसि तो असांखे चयो त अजीब ॻाल्हि ॿुधाईंदे, छा ॻाल्हि आहे? त हुन चयो त असांजे किताबनि में, यहूदियुनि जे किताबनि में इहो लिखियलु आहे त जज़ीरतुल अरब में हिकिड़ो नबी ॼमंदो, पैदा थींदो, ऐं अजीब त उनजो नालो हूंदो मुहम्मद। तव्हां वटि को अहिड़ो आहे जा ॼाओ आहे जा को? त सभिनि चयो त न, अञा त अहिड़ो कोन्हे को ज़ाहिर। अजीब शइ, अब्दुल मुत्तलिब मोटी जेॾीमहिल आयो मके, त उन खां यानी जेॾीमहिल नबी जे पैदा थियण खां अॻु में काफ़ी जेके माण्हू नबी अब्दुल मुत्तलिब सां सफ़र में गॾु हा, उन्हनि खे को ॻोठ में, को किथे, को भाइटियो, को पंहिंजो पुटु, को ताइफ़ जे पासे, को बनी सक़ीफ़ में, हिते बनी हुदैल में, ख़ुज़ा में, हिते हिते ॿार ॼावा। त जंहिंखे छोकिरो ॼमे पियो न, सभु नालो मुहम्मद पिया रखनि, त मतां असांजो उहो छोकिरो थिए जेको आख़िरी ज़माने नबी थिए। त अब्दुल मुत्तलिब चए पियो त जेॾीमहिल असांजो नबी करीम दुनिया में आयो, त उन छोकिरे खे, असांजे नबी करीम खे मुहम्मद नालो रखी। चई त मूंखां अॻु में छहनि रखिया आहिनि, पर मां चवां थो त मुंहिंजो पुटु थिए नबी। ऐं नबी करीम, यानी नबी करीम जॾहिं दुनिया में आयो, त के रिवायत में 4 आहिनि, के रिवायत में त 6, ॿिया बि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ईअं ॼमी विया ओसे पासे माण्हू, छो जो हुन यहूदी जेको चयो न ॻाल्हि, त उन ते एतमाद पिया कनि। त अब्दुल मुत्तलिब खे जेॾीमहिल दाइन अचे, ॿार खणी ऐं वीचारे, ऐं अब्दुल मुत्तलिब खे अची ॾेखारियुनि ऐं ॿुधायसि त हीअ तुहर बि थियल आहे, तुन बि कटियल, ऐं अखियूं पटे ॾिसे पियो आसमान ॾे, ऐं हीउ लथो हथनि ते अथई, के माण्हू ॿार ऊंधा लहंदा आहिनि कीअं। सो हू चई त इन्नल इब्नी हादा शअनुन अज़ीम। अब्दुल मुत्तलिब पाण चयो, छो जो हुनखे अॻु में घणियूं अलामतूं नज़र में हुजनि, त हुन चयो त हिन मुंहिंजे पुट खे, हिन मुंहिंजे पुट जो वॾो अज़ीम शान थींदो, अज़ीम शान थींदो। मक़सदु अब्दुल मुत्तलिब पहिरियां नाले रखण खां अॻु में काबतला में अंदरि खणी वियो असांजे नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ऐं उहो पोइ पाण वरी चई त खणी वञोसि माणस ॾे। हिन खां पोइ अरबनि जी हिकिड़ी आदत हूंदी, त मको शहर हो ऐं हिते माण्हू हर ज़मीन जा, हर क़बीले जा, हर दुनिया जा माण्हू ईंदा हज ते, उम्र ते। त ज़बान जेकी आहिनि अरबनि जी हिते मटिजी पई वञे। जेके ॿार हिते रहंदा हुआ मके में, त उन्हनि जी ज़बान फ़सीह न रहंदी। जीअं असांजी हींअर जीअं ॾिसो था, असांजी ज़बान सिंधी एतिरी फ़सीह न आहे जीअं पाकिस्तान में माण्हू रहनि था। त हीअ अरब छा कंदा, पंहिंजे औलाद खे ॿाहिरि मोकिले छॾींदा, सहरा में, जबलनि में, जिते बदू हूंदा हुआ। त उन्हनि जी इन सबब जे करे त जान बि पकी रहेनि, ज़ाकिरो बि सही रहेनि, दिलेरी बि खणी अचनि, ऐं ज़बान बि साफ़ु सुथरी रहेनि। त ही अरबनि जी इहा आदत हूंदी। त सभु पोइ वरी ओसे पासे जेके बि क़बीला रहंदा, ताइफ़ मके जे पासे, ताइफ़ जे पासे, उहे वरी छा कंदा हुआ, जॾहिं बि कंहिं माई खे उन्हनि वटि पाण वटि को ॿारु ॼमंदो हो न, त पोइ माईअ खे थञ थींदी, त पोइ गॾु थी 3-4 मायूं वरी मके ईंदियूं फिरंदियूं, त ॾिसो कंहिं वटि ॿारु हुजे त खणी हलूं। ऐं पैसा ॻाल्हाए ॿोलाए न कंदा, छो जो अरबनि वटि इहो ऐब हूंदो त औरत खां पंहिंजी थञ विकिणे। पर हू जिथे बि ॿार ॾिसंदा त पोइ खणी वेंदा। पोइ साल या 2 साल या 3 साल जेतिरो माइट चवनि, पोइ हू पाण हदियो करे ॾींदा हुननि खे, त भाई वठो। ग़ुरबत हूंदी ॿाहिराड़ी में, शहर में अञा कुझु यानी खाधो पीतो सही हूंदो। त हीअ बनी साद ताइफ़ खां परियां हिकिड़ो क़बीलो रहंदो आहे, दिलेर माण्हू आहिनि,
जबल जे इलाइक़े में रहंदा आहिनि, पहिरियां सहारा आहे, पोइ वरी जबल आहिनि, उते रहंदा। उते यानी 4-5 मायूं गॾु थियूं, उन्हनि सां हलीमा सादिया पंहिंजे मुड़ुस सां, मुड़ुस जो नालो हुअसि अल हारिस, उनखे छोकिरी ॼाई शईमा। उन मुड़ुस चयो त तूं बि वञ न माइन सां गॾु, माना को ॿारु लभई त भला हिन सां गॾु थञ, उनखे बि प्यारजांइ। उहे निकितियूं त हिन खे हारिस खे चई त मूंखे ॾाची ॾे जा का शइ, चई मूं वटि गॾह यानी औरत अतान चवंदा आहिनि, यानी नर न हो गॾह जो मांदी, उहा खणी वई। त उहा जेॾीमहिल खणी आई त माइन सां जेॾीमहिल निकिती त छोकिरी पंहिंजी खे खणी आई ऐं पाण निकिती, हिन जे मायुनि खे ॿार खपनि पिया। त सॼी वाट उहा अतान जेकी सफ़ा पोड़ी हुई गॾह, सो हली कान पई सघे। पोइ मायूं जेके सभु अॻिते थी पियूं वञनि, हीअ पोइते थी पियो वञे, वरी पोइ हर हुन हलीमा खे यानी हकलू पियूं ॾियनि, भाउ अचु तकड़ि कर, देरि थी वई, पंधु वॾो हो, 2 ॾींहंनि जो पंधु हूंदो हो, अलाए 2 ॾींहंनि खां बि मथे ॿुधाईंदा किताबनि में। बहरहाल ही मके अची पहुता त हलीमा जी जेकी गॾह ऐं हू पंहिंजी धीउ खणी आई। त हिते मके वारनि में सभु अॻ में त न फ़ोन न अख़बारूं न काशी हूंदी, पोइ फिरंदियूं मायूं सभु पुछा कंदियूं कंहिंखे आहे को ॿारु खणी वञूं असीं। त सभिनि मायुनि खे जेके 4-5 मायूं जेके हलीमा सां गॾु दायूं थियूं आयूं, उहे ॾिसी वियूं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाओ आहे ऐं यतीम आहे, ऐं छॾे वियूं। हुननि चयो त हीअ यतीम आहे, हिनखे पीउ बि कोन्हे, असांखे छा मिलंदो। सो हुननि चयो त असीं ॿिया था ॻोल्हियूं। पोइ हुननि खे ॿिया ॿार मिली विया हेॾां होॾां, जेके मके में ॿार हुआ। ठीकु आहे, हिन हलीमा खे को बि कोन पियो मिले। वरी राति जो गॾु पियूं थियनि, जिते हिननि गॾा घोड़ा बीहारींदा हुआ पाण। सो हलीमा खे चयो न त तोखे कुझु ॿारु मिलियो के, त सभिनि चयोसि, हिन चयो त मूंखे त को बि ॿारु कोन हथु आयो। माइनि चयोसि त बनी हाशिम में अथई, आमिना बिनत वहब, उन वटि अथई ॿारु, नालो मोहम्मद अथसि, पर यतीम अथई, तो खपई त खण। हू न आख़िरी ॾिठई त 4-5 ॾींहं थी विया आहिनि, हाणे मूंखे ॿियो ॿारु कोन थो को मिले, भला मां इहो ॿारु भला यतीम खणी वञा, मूंखे अलाह माना इन जे करे बरकत विझी ॾिए हर शइ में। पोइ भला का शइ मिली हुजे न त ठीकु आहे। त हू वई आमिना ॾे वञी, उनखे चई त मूंखे ॿारु ॾे, मां खणी वञा बनी साद में। त नबी करीम जी वालदा जेकी हुनखे चई त ठीकु आहे हलीमा खण, पर संभाल कजांइ, मुंहिंजो पुटु जेको आहे हीअ अजीब ॿारु आहे, जंहिं ॿारनि जहिड़ो न अथई। त हलीमा चयो ठीकु आहे इंशाअल्लाह, खणी निकिता। त जेॾीमहिल निकिता त हलीमा जी जेकी गॾहड़ी पोड़ी एॾी स्पीड हुनखे थी वई जो सभिनी गॾहनि घोड़नि खे बि मारे पियो वञे, अॻिते पियो वञे। पोइ मायूं बि चवंसि बीह, तोखे छा थियो, हूअं त अॻ में हली कान सघंदी आहे, छा थो थिए। चवंदी त ख़बर कान्हे मूंखे, जीअं मूं हिन ॿारु मूं खयो आहे त मूंखे एॾी ख़ुशी थी आहे जो चवां थी दुनिया सॼी मुंहिंजी थी वई आहे हिन ॿार जी बरकत जे करे। ऐं ॿी पंहिंजी धीउ बि हुअसि शईमा, थोरी वॾी हुई, पोयां वेहंदी हिननि जे नेठि उहो खणी वई बनी साद ते पहुता। बनी साद में ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढो थी वॾो उते थियो, 2 साल खनि अंदाज़े में पहिरियां रही। त उते लुग़त जेकी आहे न, जल्दी ज़ुबान साफ़ थी वियसि ऐं जान में ताक़त थी वियसि। वरी 2 सालनि खां पोइ वरी दायूं जो निकितियूं त हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन हलीमा सादिया ऐं भेण शईमा खे कोन वठी आया इन विच सफ़र में, वरी आया मके। त यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी माउ खे ॾिसी, त माणस खे जेॾीमहिल ॾिठईं त उन ॾिठो त माशाअल्लाह मुंहिंजो पुटु सिहत बि सही आहे, सभु शइ। ऐं हिनखे हुनखे चयईं त हलीमा खे त ईअं कर, तूं हिनखे अञा बि रहा उते, अञा बि कुझु यानी रखीसि। चई ठीकु आहे, मां ख़ुशि आहियां, छो जो हलीमा ॾिठो त जॾहिं मां इहो ॿारु आंदो आहे त ॾाढी मूंखे बरकत थी वई आहे घर में, खाधे पीते में। 2-3 ॿकरियूं हुयूं, उन्हनि ॿकरियुनि में खीरु थी पियो, हिकिड़ी पोड़ी ॾाची हूंदी आहिनि जंहिंमें खीरु कोन हूंदो, उन में खीरु जाम थी वियो। त हिन इहो सभु शयूं ॾिठियूं त हिन ॾाढी ख़ुशि थी, त माणस मूंखे मोटाए ॾिनो। त हुनखे चई त हा मां खणी वेंदसि। वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खणी विया उते। जेॾीमहिल बनी साद में ॿकरियूं चारींदो हो साईं नबी करीम पंहिंजी भेण सां, ऐं हिकिड़ो भाउ वॾो हो शईमा खां, यानी उहो हलीमा जो औलाद हो, छोकिरी छोकिरा। त उहो जेॾीमहिल उते हुनखे ॿकरियूं चारनि पिया हिकिड़ो दफ़ो त बनी साद में, त शईमा ऐं पुटु भाउ जेको वॾो हुओसि उहो भॼंदा आया हलीमा ॾे, चवनि था मां अचु, असांजो जेको इन अखानल क़ुरैशी, जेको असांजो भाउ क़ुरैशी जेको आहे न,
उनखे ॿियनि माण्हू अची दसियो आहे उते जिथे ॿकरियूं आहिनि असांजूं, त हीअ अल हारिस ऐं हलीमा डिॼी आहे, जल्दी वठी भॻा। त उहो चई थी हलीमा असां पेर बि काशे बि न हुई, जबलनि जे पोयां अची पहुतासीं त ॾिठोसीं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी 2 सालनि जे 2.5 सालनि जे विच में उमिरि हो, त उते वेठो हो, पर लटा किना लॻा पिया, जीअं न कंहिं ॿार खे दसबो आहे या का शइ, ईअं लॻो पियो हुजो। त अची हुनखे चयुनि त छा आहे मुहम्मद, छा थियो अथई पुटु? त हुन चयो अम्मा मूंखे 2 माण्हू आया ऐं अचे मूंखे दसियनि ज़ोरीअ, मां ॾाढो विड़ियोसां न पर ताक़तवर हा, मूंखे दसियनि ऐं दसे ऐं हिकिड़े मूंखे ॿाहुनि मां ऐं पेरनि मां झलियो, ॿिए मुंहिंजे सीने खे चीरियो खणी, चीरे ऐं मुंहिंजे अॻियां दिलि खे कढी ऐं पाणी ज़मज़म सां ॿुधां पियो त चवनि पिया हीउ ज़मज़म पाणी खणी आया कंहिं शइ बाल्टी में, ऐं मुंहिंजी दिलि खे कढी ऐं उन ज़मज़म सां धोई वरी अंदरि मुंहिंजे सीने में रखे, वरी सिबे छॾी मुंहिंजे सीने खे। त हुन माण्हू हलीमा सदिया जल्दी मुहम्मद खे वठी भाकुर पातो। अल हारिस बि चयसि पुटु कुझु कोन्हे, तो इहे सभु ड्रिॼ थो करी, कुझु कोन्हे। ऐं हलीमा ॾिठो त हिन जो सीनो चीरियो पियो हो ऐं रत बत लॻियल हो कपिड़े खे, ॾाढी टिगी। नेठि मोटी आया क़बीले में बनी साद में, ऐं हलीमा राति जो पंहिंजे मुड़ुस खे अल हारिस उनखे चई त असीं पराओ ॿार आहे, सुभाणे का तकलीफ़ थिए का शइ कुरैश असांखे पोइ छॾींदी का? मां चवंदी त हिनखे मोटाए अचां। ईअं मशवरे में साल खनि ॿियो बि थी वियो, यानी 3 साल पूरा थी विया ऐं इंशा अल्लाह अॻिते पूरो कंदासीं। तमामु टाइम तव्हांजो घणो नथा वठणु चाहियूं। अल्लाहुम्मा अल्लिमना मा यंफअना वंफअना बिमा अल्लमतना वज़िदना इल्मा। अल्लाह साईं अची शयूं क़बूल करे ख़ालिस अल्लाह जे करीम जे वजह जे करे, ऐं असां तव्हांखे फ़हम ॾिए। अल्लाहुम्मा सल्ली वसल्लिम अला सय्यिदिना मुहम्मद।